सूफ़ी सालिम सेविया जे अक्सर असीं अॾियार बाज़ी बाज़ींदनि खे आहे अवेसार पिरियांसीं पहकार रिंदीअ रसाणी कया सूफ़ी शेर सभिनी में जीअं रगुनि में साह साह न करे ॻाल्हिड़ी जीअं पोयों परूड़े पसाह आहेसि इहो गुनाह जेका करे पधरी ॾिने ॾुखो या अण ॾिने राज़ी थिया सूफ़ी ते थिया जीअं कीन खयाऊं पाण सी सूफ़ी लाकूफ़ी कोन भाएंसि केर मंझाई मंझि विड़े पधर नाहेसि पेर जिनी साणस वेर थिए तिनी जो वाहरू हक़ मौजूद जिए इंसानियत जिए आलमी इंसानियत जिए लतीफ़ ऐं जीअनि उहे दुनिया जा सभई माण्हू जेके इंसानियत सां प्यार कनि था ऐं जेके हिन काइनात जे सभिनी फितरी हुस्नाकिन सां प्यार कनि था ऐं उहे माण्हू जेके दहशतुनि ऐं वहशतुनि सां नफ़रत कनि था उन्हनि सभिनी खे हथ ॿधी हक़ मौजूद ऐं जिए लतीफ़ जिए आलमी इंसानियत ऐं आउं चाहियां थो त घणे खां घणा दोस्त शरीक थियनि ऐं लतीफ़ साईं चयो सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो सूफ़ी पहिरियां त पंहिंजे वजूद जो जेको वर्क आहे उनखे साफ़ करे थो त्यां पोइ थियो जहिड़े पसण प्रिय जो ऐं उनखां पोइ वञी हू जेको आहे सो पंहिंजे महबूब खे पसे थो सूफ़ी चाई सद करी सूफ़ियुनि इहा न सलाह काटे रख कुलाह विझ उछले आग में इन जी रमज़ त वरी अजीब रमज़ आहे अजीब ॻाल्हि आहे सूफ़ी तो चाहीं त सद न कर ख़्वाहिश न रख काटे रख कुलाह विझ उछले आग में अजीब ॻाल्हि आहे इहा जेका डिघी टोपी पाए वेठो आहीं न इहा बाहि में उछलाए छॾ सूफ़ी अक्सर डिघियूं टोपियूं पाईंदा आहिनि इहा बाहि में उछलाए छॾ जे कुलाह रखी कंध ते त सूफ़ी सालिम थी वेह वटी हथ करे पुर प्यालो पी वेह वटी हथ करे पुर प्यालो पी कमाल जी ॻाल्हि आहे यानी ज़हर जो उहो प्यालो जेको आहे सो उनजी वटी हथ करे ऐं उनखे पीउ तॾहिं तूं सूफ़ी थींदे हंधि तिनी जो हीउ जे हासिलु कयो हाल खे कमाल जी ॻाल्हि आहे मुंहिंजा महबूब दोस्तो इंतिहाई अहम तरीन ॻाल्हि आहे त हंधि तिनी जो हीउ जिन हासिलु कयो हाल खे यानी असां वटि जेको ख़्यालु आहे जेको असां वटि जेके शयूं हलंदियूं आहिनि त बाबा पंहिंजो जेको आहे सो सूफ़ी जो कंहिं शइ सां को तालुक़ु कोन्हे को ऐं लतीफ़ साईं सम्झाए बीठो त जेके हाल में आहिनि जेके उहे ई सूफ़ी आहिनि जेके हाल में रहंदड़ आहिनि ऐं जेके पंहिंजो प्रेज़ेंट में रहंदड़ आहिनि प्रेज़ेंट में यानी हाल में रहंदड़ उहे माण्हू जेके समाजी हालतुनि ते गहरी नज़र रखनि था ऐं उन जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि था आलम ऐं साण भरियो थो भेर करे पाण न आहे ॼाण मांड्रे मंड पखेड़ियो वाह आलम ऐं साण भरियो थो भेर वहे पाण न आहे ॼाण मांड्रे मंड पखेड़ियो असांखे ॼाण कान्हे इन जो मक़सदु वरी हिकिड़ा इहो वठंदा आहिनि त बाबा असांखे सूफ़ी खे का ख़बर ई कोन्हे का सूफ़ी खे को इल्म ई कोन्हे को हू चवे थो इहा ख़बर कान्हे इहा सम्झ कान्हे त हीउ मांड्रे कहिड़ो मंड पखेड़ियो आहे हीउ असुलु आहे छा ऐं हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी रमज़ आहे ऐं चाहियां पियो त जेसिताईं सभई दोस्त अचनि तेसिताईं पंहिंजो ऐं तव्हांखे लतीफ़ साईं जा बैत बि ॿुधायां ऐं हक़ मौजूद चवंदुसि सूफ़ी फ़क़ीर मियां अली रज़ा साईं जिन खे जेके अॼु असांजा ख़ासि महिमान बि आहिनि ऐं संदन वॾा वड़ संदन वॾा अहसान पाण सजादा नशीन आहिनि हज़रत सूफ़ी मियां ताज महमद मियां जे ॻोठ जा जेको शिकारपुर ज़िले में आहे ऐं अव्हांखे ख़बर आहे त वेझे माज़ीअ में शिकारपुर ज़िले अंदरि तमामु घणो दहशतुनि ऐं वहशतुनि जो राज रहियो आहे ऐं उते सूफ़ी कहिड़ो किरदारु अदा कनि था ऐं अॼोकी जेका असांजी कचहरी आहे उन कचहरी जो जेको मौज़ू आहे उहो त घण तरफ़ो आहे पर उन जो बुनियादी जेको मौज़ू आहे उहो बुनियादी मौज़ू आहे जेके दरगाहूं आहिनि सूफ़ी दरगाहूं आहिनि उन्हनि दरगाहुनि जो कहिड़ो किरदारु आहे असांजे समाज में
ऐं उहे दरगाहूं जेको आहे सो कीअं पंहिंजो किरदारु अदा कनि थियूं। वॾे जिन विधियास वरी वेझई से थिया, तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींअरा तिनी पास घार त घायल न थिए, वेझ में ॿुकी ॾे अलाह चङी मथियां, सॼण मान अचे करलाऊ थी कॾहिं। हुईअं त वेझनि वटि तो कीअं जीव जॾो कयो, हुईअं त वेझनि वटि तो कीअं जीअ जॾो थिए, सिर ॾेई में सट को न कई डबड़ा, कुठियसि कुवेजन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो इहो। लतीफ़ साईं जा इहे बैत आहिनि ऐं इहे बैत आऊं अव्हांखे इन करे ॿुधाए रहियो आहियां जो मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे त ऐं लतीफ़ साईं जी दरगाह ते हाजन फ़क़ीर निज़ामाणी जिन उते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं तरह सां आऊं वठां ऐं पंहिंजी जेका कचहरी जी शुरूआति आहे उहा कचहरी जी शुरूआति लतीफ़ साईं जे बैतनि सां थिए, उनजे वाई सां थिए ऐं मुंहिंजी इहा कोशिशि आहे त ईअं कजे ऐं अव्हां सभई दोस्त पहिरियां त उनजो मज़ो वठो ऐं उनखां पोइ वरी असां अॻिते बि शयुनि खे खणी हलूं। सो असां वटि हिकिड़ो बहस मुंहिंजा महबूब साथियो, असां वटि हिकिड़ो बहस इहो बि आहे त असां वटि दरगाहूं तमामु घणियूं आहिनि, सूफ़ी दरगाहूं तमामु वॾे पैमाने ते असां वटि मौजूदु आहिनि, पर अलमियो इहो आहे त असां वटि उन्हनि सूफ़ी दरगाहुनि जो कहिड़ो किरदारु आहे, उनजो कहिड़ो समाजी कारज आहे, उहे दरगाहूं जेको आहे सो कहिड़ो किरदारु पियूं अदा कनि, छा उहे दरगाहूं ईअं आहिनि त पतंग चांई पाण खे त अची आग उझाए, पतंग चांई पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे बि पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। सो महबूबो हाणे इहे दरगाहूं छा पतंग आहिनि, छा इहे असांजी जेका समाजी आग आहे, समाजी जेका बाहि आहे, छा उनखे उझाइण जी पोज़ीशन में आहिनि, छा उनखे उझाए सघनि थियूं, इहे तमामु वॾा सुवाल आहिनि। ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त सूफ़ी फ़क़ीर मियां अली रज़ा साहिब जिन खे महबूबनि खे जेको आहे सो असां वठूं पंहिंजी लाइन ते। ऐं ॿियो बि को दोस्त जेकर इन ते राय रखणु चाहे थो त महिरबानी करे कमेंट करे ऐं मूं ॾे रिक्वेस्ट मोकिले, छाकाणि त अॼु मुंहिंजी मोबाइल में वरी पंहिंजो रिक्वेस्ट जो ऑप्शन न पियो अचे। हाणे मूं ॾे का रिक्वेस्ट अची वई त पोइ त आऊं उनखे वठी सघंदुसि, पर जेकॾहिं रिक्वेस्ट नथी अचे त पोइ मुंहिंजे लाइ इहो तमामु ॾुखियो मसइलो हूंदो त आऊं पंहिंजो कंहिंखे लाइन ते वठी सघां। ज़फ़र हकिड़ो साईं उहो असां सां गॾु आहे, यासिर अली ॿाभण साईं असां सां गॾु आहे, अहमद बशीर असां सां गॾु आहे ऐं पंहिंजो दीन मोहम्मद साईं असांजो निहायत प्यारो मुहक़िक़ ऐं अदीब आहे, उहो असां सां गॾु आहे। पीरल चांडियो साईं जिन असां सां गॾु आहिनि, अयाज़ खोसो साईं असां सां गॾु आहिनि, बिलावल रहीम उहे असां सां गॾु आहिनि। साईं तमामु मिठी पोइट्री, महिरबानी। ख़ालिद चांडियो मुंहिंजो महबूब उहो बि असां सां गॾु आहे, मसू चांडियो बि असां सां गॾु आहे, इरशाद मीर जत साहिबु उहो असां सां गॾु आहे, अरबाब करीम उहो बि असां सां गॾु आहे, बिलावल रहीम उहो बि असां सां गॾु आहे, क़िबला साईं मियां अली रज़ा जिन बि असां सां गॾु आहिनि, इनायतुल्ला रुस्तमानी बि असां सां गॾु आहिनि। मियां अली रज़ा क़िबला साईं अवां महिरबानी करे मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो, छाकाणि त मुंहिंजी मोबाइल में ऑप्शन न पियो अचे रिक्वेस्ट जो अवां ॾे मोकिलण जो। मूं ॾे मोकिलियो त जीअं आउं अव्हांखे वठां लाइन ते वठां त पाण पंहिंजी कचहरी जो आगाज़ कयूं। ऐं महिरबानी करे अवां पंहिंजी मोबाइल में ॾिसो त इहो ऑप्शन किथां कीअं अची सघे थो, छाकाणि त अॼु हूअं मूं वटि ॿ ऑप्शन शो थींदा हुआ, पर अॼु मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो ऑप्शन पियो शो थिए जंहिंमें आउं इनवाइट करे सघां थो पर रिक्वेस्ट न पियो मोकिले सघां। सो महिरबानी करे तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो त जीअं आउं अव्हांखे लाइन ते वठां। साईं सागर ॾहराज साईं शायदि टंडरे आदम जा आहिनि, उहे बि असांखे ॾिसनि पिया, लख थोरा उन्हनि जा। ख़ालिद मेमुण साईं उहे बि असांखे ॾिसनि पिया, शम्स पालारी साईं उहे बि असांखे ॾिसनि पिया, इनायतुल्ला रुस्तमानी उहे बि असांखे ॾिसनि पिया, ऐं ग़ुलाम रसूल आरिसर मुंहिंजो नाले भाई आहे, ॾाढो प्यारो आहे, उहो बि असांखे ॾिसनि पिया। अली मुराद साईं बि असांखे ॾिसे पियो, अब्दुल हमीद महर उहे बि असांखे ॾिसनि पिया, ग़ुलाम रसूल चांडियो मुंहिंजो नाले भाई उहे दादू जा आहिनि, उहे बि असांखे ॾिसनि पिया, मुनवर अली चांडियो ॾिसनि पिया, असगर चांग एडवोकेट
ॾाढो संजीदा नौजवान आहे, ॾाढो संजीदा प्यारो आहे, उहो बि असांखे ॾिसे पियो। शौकत निदवाणी उहो बि असांखे ॾिसे पियो। वाह चांडियो साहिबु, वाह सलाम आहे तव्हांखे, लख लख सलाम। महबूब साईं अखियुनि ते अव्हांखे सलाम आहे जो अव्हां असांखे ॿुधो पिया, पंहिंजो वक़्तु कढी। इनाम अली रांझाणी जागीराणी उहे बि असां सां गॾु आहिनि, ऐं अली घायल रोदनाणी इहे बि असां सां गॾु आहिनि। सागर सरवर उहे बि असां सां गॾु आहिनि। मंसूर बाबा साईं, मंसूर मांझाई पंहिंजो इहे आहिनि मांझी फ़क़ीर जा शहज़ादा आहिनि, उहे बि असांखे ॾिसनि पिया। ऐं असगर अली लगारी, अस्सलाम वालेकुम अदा, ज़बरदस्त, वालेकुम सलाम मुंहिंजा महबूब। शौकत अली पंवर बि असांखे ॾिसनि पिया, ऐं सलाम बोदाणी लतीफ़ी उहे बि असांखे ॾिसनि पिया। ख़ालिद चांडियो साईं, वालेकुम सलाम। लख लाइक गुल हसन उन्नड़, वालेकुम सलाम साईं, उहे बि असांखे ॾिसनि पिया। ऐं अलाह जुड़ियो सूमरो उमरकोट वारो उहो बि असांखे ॾिसे पियो। ऐं असांजी मानवारी पंहिंजो भेण शमीम मरी, जेका ॿिनि किताबनि जी ख़ालिक आहे, ऐं पंहिंजो हिकिड़ो कहाणियुनि जो किताबु आहे, हिकिड़ो शाइरी जो आहे, उहे बि असांखे ॾिसनि पिया। आज़ाद अरबाब असांखे ॾिसनि पिया। आफ़ताब चांडियो साईं असांखे ॾिसनि पिया। तारिक जूणे जो, शाहिद अब्बासी, रसूल बख़्श लर या लार, ऐं शाहिद अब्बासी बि असांखे ॾिसनि पिया। सरमंद राजपर असांखे ॾिसनि पिया। लाला ज़मा ख़ान असांखे ॾिसनि पिया। ऐं मीर टालपुर बि असां सां गॾु आहिनि। माशू कलोड़ो महबूब उहो बि असां सां गॾु आहे। मेघवाड़ लालचंद उहो बि असां सां गॾु आहे। इब्राहिम जोखियो असां सां गॾु आहे। साईं रफ़ीक वसाण असांजो महबूब, असांजो निहायत ई दिलबर साईं, उहो बि असां सां गॾु आहे। साईं रफ़ीक वसाण साहिब जिन खे बि असां पंहिंजे हुन ते वठंदासीं, लाइन ते वठंदासीं। साईं रफ़ीक साईं, अव्हां बि मोट अॼु हिकिड़ो ई ऑप्शन पियो अचे जो इनवाइट त मूं अव्हांखे करे छॾियो आहे, पर अव्हांखे रिक्वेस्ट नथो मोकिले सघां, त अव्हां बि महिरबानी करे मूंखे रिक्वेस्ट मोकिलींदा। ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि। साईं मोहम्मद इब्राहिम चन्ना आहे, लुकमान नवाज़ आहे, ममताज़ सूफ़ी उहो बि असां सां गॾु आहिनि। समी बिलाली, लुकमान नवाज़, शाहिद मुराद असांजो बहितरीनु लेखक दोस्त आहे। ममताज़ सूफ़ी, प्रीतणो पारे मार्ग में मुंधम हुई, अलाह अकबर, अलाह अकबर, ज़बरदस्त। हालार साईं, वाह हालार साईं, महबूब अव्हां बि असां सां आहियो। अकील बुर्ड़ो असांजो महबूब आहे, उहो अची वियो आहे असां सां गॾु। ऐं उन सां गॾो गॾु मंज़ूर चांडियो मारफाणी, तमामु निहायत पढ़ियो लिखियो माण्हू, दिलबर माण्हू आहे। मुश्ताक टांवरी उहो बि असां सां गॾु आहे। मोहम्मद असलम मेमण उहो बि असां सां गॾु आहे। ऐं हाजी रोशन अली राहू उहो बि असां सां गॾु आहिनि। ऐं अकील बुर्ड़ो असांखे सलाम चवे थो, लख लाइक, वालेकुम सलाम। नसरुल्ला बलोच साईं जिन असां सां गॾु आहिनि। हाजी रोशन अली राहू ज़बरदस्त, कुर्ब महबूब साईं। अगन ख़ान उहे बि असां सां गॾु आहिनि। ऐं हुबदार जागीराणी असां सां गॾु आहिनि। मसूद लोहार साईं, मसूद लोहार साईं, जेकॾहिं अव्हां मूंखे ॿुधो पिया त ज़बरदस्त तव्हांजे असां सां शामिलु हुजण जी तमामु घणी असांखे ख़ुशी थी रही आहे। अव्हां ॾाढा महबूब आहियो, जेकॾहिं अव्हां बि असां सां हूंदव। ऐं चाहियां थो त रुॻो तसौफ़ जे हक़ में ॻाल्हाइण वारा न हुजनि, पर उन ते क्रिटिसाइज़ करण वारा बि हुजनि, त जीअं शयूं सम्झ में अचनि। कामरेड ज़फ़र शाह उहे बि असां सां गॾु आहिनि। लाल बख़्श फिदा चांडियो जिन असां सां गॾु आहिनि। अली हसन खोसो, लुकमान नवाज़, रफ़ीक वसाण उहे बि असां सां गॾु आहिनि। अहमद अली ॾेपर, तमामु घणा दोस्त आहिनि। ऐं पंहिंजो रफ़ीक वसाण साहिब जिन चवनि था मूं रिक्वेस्ट मोकिले छॾी आहे, पर हाणे मूंसां मसइलो इहो आहे त आउं एड छो न पियो करे सघां, रिक्वेस्ट मूं वटि शो बि न पई थिए। ऐं मां कोशिशि कयां थो त इलाहियुनि खे इनवाइट मूं कयो आहे, दोस्तनि खे, पर हाणे मूं वटि रिक्वेस्ट शो थियणु खपे। रिक्वेस्ट छो नथी मूं वटि शो थिए, मूंखे सम्झ में नथो अचे। ऐं थोरो मुंझारे जो शिकार आहियां। रफ़ीक साईं अव्हां जी पंहिंजो, हा मसूद खे हालार साईं ज़रूरु वठंदासीं, मसूद खे वठंदासीं, पर पहिरियां थोरो हुनजो टेक्निकल, अॼु वरी मुंहिंजी मोबाइल फैशरी पई करे, पंहिंजो रिक्वेस्ट मूं वटि शो कंहिंजी बि न पई थिए। हालार साईं तव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो त ख़बर पवे थोरी, त पोइ पाण ॿी संगत सां कचहरी करे था वठूं। तव्हां मूं ॾे रिक्वेस्ट मोकिलियो, मूं वटि शो थिए, त जीअं आउं पंहिंजो ॿियनि दोस्तनि खे वठी सघां। थोरो मूंसां टेक्निकली हेल्प कयो महिरबानी करे। कादिर ख़ासि अली, अहमद अली ॾेपर, ऐं पंहिंजो इहे दोस्त आहिनि। हमीद काशीगर असांजो ॾाढो पढ़ियो लिखियो दोस्त आहे, उहो बि असां सां गॾु आहे। ऐं अॼु अलाए छो ईअं पियो थिए त उहो रिक्वेस्ट न पई थिए, असां वटि शो न पई थिए, इहो वॾो मसइलो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में वरी लाइव थिया या छा,
सभई दोस्त इंतज़ारु पिया कनि ऐं असां वटि हालारसी तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिली आहे, कमेंट में मूंखे ॿुधायो साईं मसूद खे पाण वठूं था, पर मुंहिंजी मोबाइल में अॼु 2 ऑप्शन हू ईंदा आहिनि एड करण जे लाइ। इनविटेशन जो त अचे पियो ऑप्शन, पर हू ऑप्शन न पियो अचे। अव्हां हालार साईं जेकॾहिं मूंखे ॿुधी रहिया आहियो त महिरबानी करे मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो, कंहिंजी बि रिक्वेस्ट मूं वटि शो न पई थिए। मुंहिंजे ख़्याल में त आउं वरी जेको आहे सो लाइव थो थियां, सभई दोस्त शामिलु थिजो। अॼु इंतिहाई अहम गुफ़्तगू थींदी, तमामु ज़बरदस्त क़िस्म जी गुफ़्तगू थींदी। दरगाहुनि जे किरदार ते, सूफ़ी दरगाहुनि जे किरदार ते ॻाल्हायो वेंदो ऐं उनजे करे अव्हां सभिनी पढ़ियल लिखियल दोस्तनि जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं अबू बकर संजराणी, वसीम साईं इहे असां सां गॾु आहिनि। मुंहिंजे ख़्याल में आउं माफ़ी सां थोरी देरि जे लाइ हिन खे सूफ़ी ज़ुल्फ़ अली बि असां सां गॾु आहिनि। ऐं फिनिश करे वरी नए सिरे सां हाणे पंहिंजो लाइव थो थियां त जीअं मोटो इहो एड करण जो पंहिंजो ऑप्शन अचे। अव्हां मूंखे उमेदु आहे अव्हां सभई मुंहिंजो इंतज़ारु कंदव।